बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। हिकिड़ो उस्तादु हुयो। उस्तादु एतिरो सियाणो हुयो जो हर ॻाल्हि मिसालनि सां सम्झाईंदो हुयो। हू जॾहिं ॿारनि खे पढ़ाईंदो हुयो त ॿार मुतमइन थी वेंदा हुया। हू जॾहिं ॻाल्हाईंदो हुयो त एॾो मिठास ऐं प्यार सां ॻाल्हाईंदो हुयो जो ॿार हुनजी कशिश खे, हुनजी शख़्सियत खे महसूसु कंदा हुआ। हिकिड़े ॾींहुं उहो उस्तादु जीअं ई क्लास में दाख़िलु थियो त समूरा ॿार अदब ऐं एतिराम में उथी बीठा। उस्तादु सिधो डाइस जे भरिसां वञी बीठो। उन वक़्तु उस्तादु कुझु शागिर्दनि खे सॾु कयो ऐं उन्हनि खे पंहिंजे पॉकेट मां कुझु पैसा ॾिना ऐं उन्हनि खे चयईं त वञो ॿाहिरां फ्रूट वठी अचो। 4-5 ॿार विया, उहे फ्रूट वठणु विया। उन्हनि में कुझु नारंगियूं, कुझु केला ऐं ॿियो जेको बि फ्रूट मौसम जे हिसाब सां हुयो उहो वठी आया। उस्तादु हिकु शागिर्द खे चयो त बास्केट खणी आ ऐं उन बास्केट में उस्तादु उहो फ्रूट सही नमूने सां अरेंज करे रखियो ऐं बहितरीनु नमूने सां सींगारे रखियो। उस्तादु उन्हनि ॿारनि खे उन फ्रूट जी अहमियत जे बारे में ॿुधायो। उस्तादु उन्हनि खे ॿुधायो त फ्रूट खाइण सां कीअं डाइजेस्टिव सिस्टम बहितरीनु थींदो आहे ऐं कीअं मादे ते एतिरो ख़ासि असरु न पवंदो आहे। इंटेस्टाइन ऐं ॿियूं समूरियूं जेको ब्लड सर्कुलेशन सिस्टम आहे, सॼो उस्तादु उन्हनि खे सम्झायो। क्लास ख़तमु थी त उस्तादु क्लास खां ॿाहिरि हली वियो। ॿियो ॾींहुं उस्तादु साॻे ई क्लास में उन ई तरीक़े सां ई आयो। ॿारनि खे चयईं त अचो ॿाहिरि रांदि था खेॾूं हली। ॿारनि खे ॿाहिरि वठी वियो। कुझु शागिर्दनि खे ऑफिस जे भरिसां जेको स्टोर रूम हो उॾे मोकिलियईं, चयईं किट्स खणी अचो, जंहिंमें सामान हुयो, कुझु बैट्स हुया, कुझु बॉल ऐं पैड्स हुया। उहे जंहिं वक़्तु खणी आया त उस्तादु उन्हनि खे हिकु सर्किल ठाराए उन जे विच ते उहो सामान रखी छॾियो। ॿारनि खे रांदि न खेॾाईं, पर रांदि जी अहमियत जे बारे में उन्हनि खे ॿुधाईं त रांदि सिहत लाइ केतिरी ज़रूरी आहे। उन ई वक़्तु शागिर्द साॻे तरीक़े सां वापसि क्लास में आया। ॿिए ॾींहं ते उस्तादु जेको नेक्स्ट डे आयो, यानी 3rd डे ते, उस्तादु ॿारनि खे ॿाहिरि वठी वियो। उन्हनि खे ॿाहिरि वठी वियो ऐं उन्हनि खे चयईं त कुझु थांवनि में पाणी खणी अचो। उहो थांवनि में पाणी खणी आया ऐं ॿूटनि जे भरिसां उहो पाणी रखायईं। उन्हनि ॿूटनि में पाणी ॾियण खां सवाइ उन्हनि खे वापसि वरी क्लास में वठी आयो। उस्तादु इहा रूटीन ॿिए ॾींहं ते वरिजाई। ॿिए ॾींहं ते साॻियो ई फ्रूट आणईं, टेबल ते रखियईं। वरी उन खां नेक्स्ट डे ते ॿारनि खे ॿाहिरि रांदि खेॾण लाइ वठी वियो। किड्स सामान सॼो ई रखियईं, उन्हनि खे सर्किल में विहारियईं। 3 ॾींहं ते वरी साॻियो ई तरीक़े सां उन्हनि खे चयईं त थांवनि में कुझु पाणी खणी अचो ऐं ॿूटनि खे पाणी कोन ॾिनई। नेठि शागिर्द बेज़ार थी पिया ऐं हिकु ॾींहुं शागिर्दनि पाण में सलाह कई त उस्ताद खां पुछूं त छाजे करे असांखे इहो कमु चए थो, पर असांखे न ॿूटनि खे पाणी ॾियणु थुजे, न असांखे रांदि खेॾणु थुजे, न ई वरी फ्रूट जेको पियो आहे उहो खाइणु थुजे, न ई पाण थो खाए। हिकु शागिर्द आख़िर नेठि उस्ताद खां पुछियो, चई साईं, रोज़ु तव्हां असांखे हीअं फ्रूट ॾाढो रखो था पिया, इन जो सबबु छा आहे? या असांखे ॿाहिरि वठी था वञो रांदि खेॾण लाइ, रांदि नथा खेॾूं, या तव्हां असांखे ॿूटनि खे पाणी ॾियण लाइ चओ था, पर असां उनखे पाणी नथा ॾियूं ऐं पाणी रखी मोटिया था अचूं। त उस्ताद मुस्कुराए चयनि, जेकॾहिं तव्हां फ्रूट न खाईंदव त तव्हां सिहतमंद थी सघो था? त ॿारनि रड़ियूं करे आवाज़ सां चयो, न, जेकॾहिं तव्हां क्रिकेट या रांदि न खेॾंदव त तव्हांजी सिहत बरक़रार रखी सघिजे थी? त ॿारनि चयो, बिल्कुलु बि न। जेकॾहिं ॿूटनि खे पाणी न ॾिनो वञे त पोइ उहे ज़िंदा रही सघंदा? चवनि त न। बिल्कुलु ईअं ई तव्हां रोज़ानो किताब खणी था अचो, थेला बैग्स भरे था अचो, डेस्क ते रखो था ऐं उन्हनि खे खोलियो कोन था, उन्हनि खे पढ़ो नथा। पढ़ण खां सवाइ, खोलण खां सवाइ तव्हां कीअं था जेको आहे इम्तिहान पास करे सघो? ॿार चुप करे विया। जेकॾहिं तव्हां किताब ई न खोलींदव, तव्हांखे सुवालनि जा जवाब कीअं ईंदा? जेकॾहिं तव्हां उन्हनि किताबनि खे हथु ई न लाहींदव त तव्हांखे ॻाल्हियूं सम्झ में कीअं ईंदियूं? जेकॾहिं तव्हां उस्ताद खां सुवाल न पुछंदव त तव्हांखे उहे शयूं कीअं सम्झ में ईंदियूं? शागिर्दनि खे उहा ॻाल्हि दिलि सां लॻी ऐं ॿिए ॾींहं ते शागिर्दनि बाक़ाइदगीअ सां महिनत करणु शुरू कई। जेकॾहिं माण्हू सचाईअ सां कमु करे त कामयाबी आसानीअ सां मिली सघे थी। तव्हां सभिनी जी महिरबानी।